अदा सोट लाल खान बहादुर जी रिश्ते जे लाइ आयो जी? छा तव्हांजो इरादो न आयो उन्हनि सां मिटी करण जो? मिटी उन्हनि सां कबी आहे जिन खे रिश्तनि जो क़दुरु हुजे। एतिरा ख़राब बि न आहिनि जेतिरो तव्हां उन्हनि खे सम्झो था। मूं कॾहिं जो ख़राब आहे? तोखे जो रिश्तनि जो क़दुरु न आहे पोइ तूं ख़राब थी वई आहे। असांखे फिलहाल सोनू जी शादी नाहे करणी। जॾहिं कईसीं न त पहिरीं सलाह तोखां वठंदासीं। इहा त मूंखे बि ख़बर आहे। तूं पंहिंजी धीउ जो रिश्तो करण महिल जेका मूंसां सलाह कंदी जॾहिं ख़बर पई अथी त पोइ अजाए मथे में सूर न विझ। वञी कमकार कर ऐं असांखे पाण में ॻाल्हाइण ॾे। तूं ऐं अदी पाण में कॾहिं बि न ठहंदव। कोन ठहंदुसीं कॾहिं कोन ठहंदुसीं। जेकॾहिं तूं हेठां ई न कंदीअ त बख़्श करण वारी अदी बि न थई। मूंखे पंहिंजी परवाह कान्हे का। मूंसां जेतिरियूं बि जुठियूं कंदी न मां बर्दाश्त करे वेंदमि। पर हिते हुजे उते अमा एदा वारा न वञे थी न हुननि जे लाइ बाहि ॿारे थी अचे ऐं इहो मूंखे बर्दाश्त कोन थो थिए। हाणे अदीअ खे मां ॻोठ कॾहिं न छॾींदुसि। तूं परेशान न थी। वारूं बि विझंदेसि न तॾहिं बि कोन मुड़ंदी। मां अदीअ खे सम्झाईंदुसि। एतिरा साल गुज़री विया कोन सम्झी। हाणे तूं सम्झाईंदेसि। यकीन कर मूंखे जेतिरी अदीअ सां मोहबत आहे ओतिरी मासाते मासीअ सां आहे। मां चाहींदुसि त हुन सां मसइला पैदा थियनि। कॾहिं बि नवाब खान पंहिंजी धीउ जो संग असांखे कोन ॾिनो। छो न असां सफ़ा सोना थी पऊं। इन करे त मूं बहादुर खे चयो आहे त सिबियाणीअ मथां चकर हलाए। ऐं सिबियाणी चवे थी त पहिरियां मीर मोहम्मद खे ख़तम कयो। मीर मोहम्मद मारण को वॾो मसइलो कोन्हे को, पर जे मीर मोहम्मद जे मारण खां पोइ बि सिबियाणी जो संग नवाब खान न ॾिए त पोइ सिबियाणी खे नवाब खान जी परवाह नाहे। जेकॾहिं नवाब खान इनकार कयो बि न तॾहिं बि सिबियाणी मूं वटि हली। सिबियाणी नवाब खान जो प्यार ॾिठो आहे तॾहिं त हो चए थी त मां ज़बरदस्ती हली वियुसि। पर जॾहिं नवाब खान अख ॾेखारी त सिबियाणी कुछ बि कान सघंदी। लाल खान तो अञा सिबियाणीअ खे सुञातो न आहे। सिबियाणी वॾी 13 तालीह अथई। जॾहिं पंहिंजी ते आई न त नवाब खे आंगुरनि ते नचाईंदी। अदा मूंखे पूरी पक आहे त इहा माई नवाब खान जे मथे जो सूर बणिजी वेंदी। पर हिन खां पहिरीं असांखे मीर मोहम्मद जो पिलो करणो पवंदो। छा कई उन चरे खे? खून कॾहिं बि लिकंदा न आहिनि बहादुर। छो न केॾी बि असां चालाकी कयूं। को बि पोयां सबूत न छॾियूं वो बि ज़ाहिर थी पवंदासीं। ॿियो को हल ई न आहे ता वॾा। हल आहे मुंहिंजा भाउ। हिन चरे खे पहिरीं गुम कंदासीं। गुम करण मां कहिड़ो फ़ाइदो? लागी तो कयूंसि था दुख। कद पुत त मूं जेतिरो अथई। अकुल अञा रननि वांगुरु खड़ीअ में फाथल अथई। चरे खे न गुम कंदासीं नवाब खान जी ख़बर पवंदी त हो केतिरो ज़ोर थो लाए। जॾहिं नवाब खान जो ज़ोर हद खां वधी वियो हुन चरे खे आज़ाद कराए नवाब खान जे मथां असां ई थोरो कंदासीं। जे नवाब खान घणो ज़ोर लाथो हिन चरे खे कंदासीं कब्र हवाले। छो तुंहिंजो रस्तो आज़ाद थी वेंदो। तूं छा समझी थो रमज़ान त मां तुंहिंजे इन्हनि ज़ख़्मनि खे छुटण ॾींदुसि? न, मां तुंहिंजे इन्हनि ज़ख़्मनि खे नासूर बणाए छॾींदुसि। मां तुंहिंजी हिन ज़िंदगी खे हिन ॻोठ वारनि लाइ इबरतनाक मिसाल बणाए छॾींदुसि। जीअं को बि पीउ पंहिंजी धीउ खे घरां भॼाइण जी अहिड़ी ग़लती न करे। जाबिरा तूं ज़ुल्म कंदे कंदे थकिजी वेंदे, पर मां ज़ुल्म सहंदे सहंदे कोन थकंदुसि। जेसी ताईं तूं पंहिंजो नक मुंहिंजी जुती मथां नथो रगड़ी तेसी ताईं माफ़ कोन कंदो साईं।
माफ़ी तो पड़ेगा, पर मां तुझे मुझे मथा थप करने में पसंद हो गया। रमजान, तोखे मुंहिंजी ज़िद जी ख़बर नाहे। जेकॾहिं मां ज़िद ते अची वियुसि त मस्त उठ में पंहिंजा गोॾा खोड़े पंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात घुरंदा आहिनि। पोइ तो जहिड़े गिदड़ जी छा मजाल जो जाबर जे अॻियां न झुकी। जाबिर, मां मरी त सघां थो, पर तूं जहिड़े ज़ालिम अॻियां झुकंदुसि कोन। कमज़ोर ज़रूर आहियां, पर बुज़दिल न आहियां जो हिक ज़ालिम अॻियां रहम जी ख़ैरात करूं। मरंदे तूं मुंहिंजे हथां मरंदे पूरा, पर मां ॾिसां थो त तो में ज़ुल्म साहब जी केतिरी सत आहे। सुलझे न थो ज़िद जो, ख़ुशियुनि जो सिज थो लहे। सुट सुलझे न थो ज़िद जो, ख़ुशियुनि जो सिज थो लहे। ही पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू। मां साथी ॾाढी करे मूंखां इटियूं फिटियूं करे कूड़ा ॾटा ॾेई मूंखे मुझाए छॾी। तूं जल्दी कर फोन मिला, मां साथे फोन मिला। मीर मोहम्मद, हाणे तुंहिंजे चकरनि जे करे असां था पादर खाऊं। महिरबानी करे तूं पंहिंजो कमु करे ऐं असांखे पंहिंजो कमु करण ॾे यार। पोइ इहो पंहिंजो कमु त कयां थो, तूं वरी इटियूं फिटियूं छा लाइ कयूं? अड़ी कमदार वॾे खे जवाब थो ॾे, कमदार वॾे खे। असुल कमदार लाल खान वारा आहिनि, तूं को बि कमदार नाहीं। ज़मींदार मिड़े तुंहिंजे मथे ते हथ घुमाए वियो, तूं पाण कमदार थो सम्झी। ॾिस मन ॾिस, तूं कमदार वॾे जी बेइज़ती थो करीं। हिकु चकर न, वरी 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 मां सां तव्हांखे चयो त कमदार वॾो मीर मोहम्मद आहे, तूं वरी कमदार वॾे जी बेइज़ती थो करीं। सुधरी वञ सुमर, न त चाणी तो सां टिक टिकी थे। काल तुंहिंजे वञण खां पोइ लाल खान असांजी खल ई लाहे छॾी ऐं चई वियो आहे त जेकॾहिं हाणे तुंहिंजो को बि कमु कयोसीं न, असांखां ज़मीनूं बि खसे वेंदो। इहो लालू आहे किथे जेको इर्तियूं फिरतियूं थो करे, चाणी सां टिक टिकी थे, जेको कमदार वॾे सां इर्तियूं फिरतियूं करे तव्हांखे मुचाए थो। इन करे त चवां थो त पहिरीं वञी लाल खान खे सम्झा। जेकॾहिं उन चयो त वॾो कमदार तूं आहीं, पोइ जीअं तूं चवंदे तीअं असां कंदासीं। बसि साईं। ये वरी कीअं तो इर्तियूं फिरतियूं करी? हे ज़मीनूं त मुंहिंजे मां साथ उड़े नी लालू नी ॾूं था। कमदार लाल खान हुयो ऐं रहंदो। मीर मोहम्मद तुंहिंजी दाल कान करंदी। ठीकु आहे सुमर, ठीकु आहे। पाड़े त मानी लालू खे ॾिसां, पोइ मोटी अची मां तोखे सबक सेखारियां थो। मां जेतिरो सब्र थो कयां त तव्हां मूंसां इर्तियूं फिरतियूं था कयो। तव्हांखे ख़बर त आहे मां केतिरो कुंदर पुठां। दर्स हेॾेस हाणे वञी लालू खां थी चाबो तोखे ॾिसां थो। इन लालू जो मां चङो भञा। मुझे इन घर में नौकरन जेतरी भी इज्जत ना है। मुखा वधिक त अदा दीनू ए मुराद जी इज्जत तो करे। ऐं भाॼाई सुगर त दीनू मथा कलमो थी पड़े। मुखे इन घर मां दीनू खे कीअं करे भॼाइणो पवंदो। जेस ताईं ही इन घर मां न निकिरंदा, मुंहिंजी पसंदि जा नौकर न हूंदा, त मां कुझु बि न करे सघंदसि।
इन्हनि खे कीअं भॼायां ऐं भॼई जी ज़िंदगी कीअं ज़हर बणायां। जेकर दीनू खे भॼाइणो आहे ऐं भॼई खे बदनाम करणो आहे पोइ कोई अहिड़ो कमु कयां त जीअं अदा खे शक बि न पए दीनू ऐं सुघड़ जो पाण में चकर हले थो। हा, मूंखे हाणे ईअं करणो पवंदो। अञा न आहे पतो। मथे पानी ॾिसण लाइ वियो हूंदो। पानी तो वहे तो पियो। अॼु आयो वेठो कंदो कंदो। उठ हाणे उठ वञी सॾु करीसीं। अदा ओ अदा आए अदा आयो टंकू वञी हणते। वापस अचे ॾिस त पानी सही। कुझु पानी त वधाए चओ। न पानी जा दधका लगा पे हन दधका। जरा पानी वधाईंदे पोइ केर संभालींदो। वापस इहो वञण ॾीस। छो मार खां परे आ अजायो छिरकती वेंदुसि ऐं पोइ कॾहिं बि वठ न ॾींदो। खबर हाँ इन भागा वरी काथां ज़ाहिर थिया। अञाननि जे मथे में ख़ारिश आहे तॾहिं था फिरंदा वञनि। ॿुधाए हुन छा ख़ारिश न सालू अकड़ न आहे अगराई उन्हनि खे करण दे। नहीं होटलन ते वेंदा आहिनि अॼु त नज़र ई कोन था अचनि। अॼु न त सुभाणे मिली वेंदा। खराब थी वारिस अॼु राति कीअं बि करे
चाचा रमज़ान सां मिलणो पवंदो। रहमान एतिरी जल्दबाज़ी न कर। हिन वक्त तू दुश्मन जी नज़र में मोल आहे। हू तोखां लापरवाह आहिनि रहमान। उन करे असां उन्हनि खे आसानी सां ख़तम करे सघूं था। ऐं उहो शक तो मथां न ईंदो। बेफ़िक्र रह वारिस। चाचा रमज़ान इहा ॻाल्हि कंहिं सां बि न कंदो ऐं इहो राज़ ई रहंदो। खणी जो चाचा रमज़ान इन ॻाल्हि खे राज़ में रखे। तुंहिंजे मिलण खां पोइ जेका चाचा रमज़ान जे चेहरे ते ख़ुशी ईंदी उनखे हू लिकाए कोन सघंदो यार। ऐं जाबर जहिड़ो ज़ालिम चाचा रमज़ान जो चेहरो आसानी सां पढ़ी वठे। न वारिस, चाचा रमज़ान त ॾुखनि जो हिकु मुजस्मो आहे। ख़ुशियूं त उन खां कोहे दूर आहिनि। वारिस, मूंखे ॾिसण खां पोइ उन जी दिलि खे ॾट ज़रूर मिलंदो, पर एतिरो वाइड़ो न थींदो जो जाबिर उनखे परखे वठे। जल्दी कर खत्म पाव कर दे। या है ना इन मना मा को बड़ो हेलो नंढो कर दे। जल्दी कर मिंट कर। अबा के थियो छाए? गालन जो टाइम ना है बुढ़ी, गालन जो टाइम ना है। तू जल्दी कर। हानी लालू के टिक ते चाड़ी दो। सबनी हारन के मुझे खिलाफ पर खराब कर देता के हारी मुझे इज्जत न तो करे। अबा हारी छा था चवन? हाने वरी चंदा तो तू बड़ो कमदार ना ही रहो। अबा उन में लालू जो केड़ो डो बाबा? हाने तो में इतरो अकुल हो जे तो के समझाए ना बुढ़ी तू सब पाजती। अबा वरी भी थोड़ी खबर त पई ना। मां जी कमदारी संभालिया न त लालू जो खाइण वारो बात बंद थियो। न फसल तो चोराए न कणक न फुटी तो चोराए न काशे। मां सजो डी घुमंदो तो रहा। हाने लालू नी इज्जत फिरती शुरू कयो। हारन जा कंदो तो परे ओके कमदारी ता हटाण ता इन इज्जत फिरती शुरू कयो। मां जो इज्जत फिरती खूब तो देना जिसे नी लालू के टिक टिक ते नचाड़ी देस न यो कोन मुड़ंदो। अबा तू हिक खूब जना बुगड़ी तो पने कुंदर पुट के ना है सुना तो मां चंगल बलन जो इज्जत फिरती बंद करे छनी। ये लालू केड़े बाग जो कितरो आ? अबा हाने तो हिय कर मानी तैयार पईया बटे गिर खा पोए फोन करे पंहिंजे मासा सां गलाए भली हकीकत सजी बुधाइस। जे कदे न बुधाइसी त पो झेड़ो करे लालू जू गाऊ टंगू भनी विदई त पो मासा त असां सां झेड़ो कंदो। पो छा सोचींदो इन काबिल भी न समझे त मुसा गाल करे आ। अरे बुगड़ी अकुलारी गाल कई थई। ठीक आ मां मासा सा फोन ते गलाए दो कोई नी लालू जो इर्च फिरती बंद कंस नी तो करा। वारो कर भाजाई वारो कर। अधे वारा लंघण ते मरी आ। होना शेर थे पर घर जी मानी खाइनासी। कम घणो आ छा कयूं? देर न लगंदी। लो बाबा उदास थियण बा कुछ कोन थींदुई। वो कलाम बलाम बुधा त फरनो थी। कलाम बुधने हां छो न बुधदासी। जेस ते हेडे मानी तैयार थे तेस ते तो हिक पेटे का कलामड़ो थी वने। अरे हिक पेटियो न ही दिस पई अखियो सलामत है। ठीक आ तू पेटियो ही हाने कलाम बुधा। ये फरमाश आ मुझे सिकिल ते पुत्र शरीफ खान जी। मार पवई छोरा करो के नो करे जुदा कई जोड़ा। मार पवई छोरा जगू भजनी छोरा। छोरा ना विछोड़ा पर मुखे विछोड़े ना है जुदा कयो। यो सजो कम तहां निभागल जो आ। बाबा जेकॾहिं न इहा ॻाल्हि आ त पोइ राणीअ सां इश्क मूं कयो ऐं जुदा तो कयो। इहो कलाम ईअं न हीअं थींदो। मार पवई पोढ़ा टंगू भजनी पोढ़ा दोना निकरनी पोढ़ा कहर के ना करे जुदा कयई जोड़ा। मार पवई पोढ़ा थिक थी थोका कह जाए जा। बाबा मां थोको हा न
हाणे मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधा त कांव जो पीउ कांव जो पी त कांव जो बचो न ॻाल्हि त सिधी आहे न बाबा जेकॾहिं कांव जो बचो कांव त कांव जो पीउ बि कांव अरे बस बस हाणे वधीक थाप न कर छो थापण जी इजाज़त भला रुॻो तोखे आहे छा शरीफ अञा माण पीअ वारो ॻाल्हाए थो ख़बर आहे मूंखे छोरे जो पासो थी वठी तोड़ी अजाई हाणे जल्दी मानी पचाए ॾे बापे जी थाप बंदि थींदी कोन अजायो असांजे पुट जे मथां चलंदियूं किवलियूं त कयांसि न खारे जे हेठां बंदि हाणे ॿुधाई न छोरे जी थाप पीउ खे खारे हेठां बंदि कंदो पाण न खारे जे हेठां वञी वेही थो त इहो सही आहे ऐं जेकॾहिं मां थो चवां त इहा थाप आहे वॾो को थोको आहीं तोसां मुंहिंजी जाइ न आहे दादा हाणे अची मानी खणी वञ तयार आहे यो बाबा हाणे निकरण जी जॻह खां ॿी तार जाए खारे जी ख़बर पइजी वई अथई अहिड़ो पातर खणी बूथ में हणाए पर वरी सोचा थो त बेनिमको आहीं फेराए मूंखे ई मथे में हणंदी